अस्सलाम वालेकुम। ऐं तव्हांजो पंहिंजो सैयद अब्दुल कादिर शाह बुखारी। जी बाबा, बिल्कुलु हिकु नए टॉपिक सां गॾु तव्हांजे साम्हूं। एक्सरसाइज़ जे सवाल हल करण खां पहिरीं असांखे हिन शइ खे सम्झणो पवंदो त अददी लीक या अंगी लीक छाखे चइबो आहे। जी, लीक लफ़्ज़ जो मतिलबु इहो आहे त का लाइन सेगमेंट न बल्कि पूरी लाइन जिन खे ॿिन्ही तरफ़नि खां एरो हुजे त असां हिन खे लाइन चवंदासीं, यानी टुॿकनि सां गॾिजी करे हिकु लाइन जुड़ंदी आहे। अगरि हिन खे पाण अञा वज़ाहत करियूं, खोलियूंसि त बिल्कुलु टुॿका जॾहिं कंहिं बि जॻह ते ख़ाली टुॿका ॾींदा वञो त वरी ॿिया टुॿका उन मथां ईंदा वञनि, तव्हांजो हिकु लाइन ठही पवंदी ऐं ॿिन्ही पासनि खां एरो हुजे, माना ॿई तरफ़ वधंदड़ आहिनि, ख़तमु न थींदा, त उनखे असां लाइन चवंदासीं जेका ख़तमु न थिए ॿिन्ही तरफ़नि खां, यानी जे साॼे पासे खाॿे पासे मुकमल तरह सां हलंदियूं रहंदियूं। हाणे अहिड़ी जेका लाइन या लीक माना जंहिं ते अंग लिखजनि, अंग ज़ाहिर कजनि, त उनखे नालो सां ॾिनो आहे अंगी लीक। छो अंगी लीक ॾिनो? हिन में ॾिसो जेको शुरू वारो आहे इन पहिरें टुकड़े खे या पहिरें टुॿके खे ज़ीरो जो अंग सां ॾिनो आहे, यानी असां पोयां पढ़ी आया आहियूं त अंग जेके आहिनि से हिकिड़ा कुदरती, ॿिया सॼा अदद, यानी सॼनि अददनि खे लीक ते कीअं लिखिजे, यानी अंगी लीक ते कीअं लिखिजे, मतिलबु त हिन ज़ीरो खां हिन टुकड़े ताईं या हिन टुकर खां हिन टुकर ताईं, हिन टुकर खां हिन टुकर ताईं सभिनि जो स्पेस यानी माप साॻी हूंदी। हिकु अंग खां ॿिए अंग ताईं, ॿिए अंग खां टे अंग ताईं, हर हिकु अंग जी माप साॻी हूंदी, त पोइ असां इन्हनि जॻहियुनि ते सॼा अंग लिखी सघूं था। तव्हांखे ख़बर आहे सॼा अंग ज़ीरो खां शुरू थींदा आहिनि ऐं लामहदूद हूंदा आहिनि। ॾिसो हिते असां लिखियो आहे ज़ीरो, हुन खां पोइ हिकु, ॿ, टे, चारि, पंज, छह, सत, अठ, नव ऐं हिते डैश 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 मुराद अञा ॿिया बि अंग लिखी सघूं था। त मतिलबु इहो थियो अहिड़ी लीक जंहिं ते अंग लिखजनि त उनखे अंगी लीक या अददी लीक चइबो आहे। गुड, तव्हां सम्झा थो त तव्हांजो कॉन्सेप्ट जेको आहे सो बिल्कुलु क्लियर थी वियो हूंदो त अंगी लीक चइबो छाखे आहे। माना अहिड़ी लीक जंहिं ते अंग लिखजनि या जंहिं ते अंग ज़ाहिर कजनि त उनखे असां अंगी लीक चवंदासीं। उन खां पोइ असांजो जेको ॿियो सुवालु आहे उन में बि असां वटि लिखियलु आहे वॾो अदद। जी, वॾो अदद, हा, हर माण्हू ॿुधाए पियो साईं 5 चइनि खां वॾो आहे, 10 9 खां वॾो आहे, यानी वॾो अंग। जी, तव्हां 70 पिया चओ, 70 वॾो अंग आहे, ठीकु आहे, पर कंहिं न कंहिं सां उनखे कंपेरिज़न कबो त कंहिंखां उहो अंग वॾो आहे, जे न त हिकु अंग उहो बि वॾो आहे, पर पंहिंजे पासे वारे ज़ीरो खां। त हाणे असां वॾो छाखे चवंदासीं, उन जी डेफिनेशन छा हुअणु घुरिजे, ऐं वॾे जी हीअ निशानी आहे जंहिंजो मुंहुं, हीउ जेको मुंहुं आहे सो हिन खाॿे तरफ़ खुलियल हुजे, हिन निशानी खे असां चवंदासीं वॾे जी। ऐं हिन पासे जेको बि अंग लिखिबो पढ़णु हिन पासे खां शुरू कबो हिन पासे ताईं, ठीकु आहे। अचो त ॾिसूं त असां हिन वॾे जी वस्फ़ छा थियणु घुरिजे हिन पंहिंजे हिन सॼी अंगी लीक खे ज़हन में रखी करे। गुड, मेन पॉइंट आहे हर अंग
पंहिंजे खाॿे पासे अंग खां वॾो थींदो आहे। यानी हर अंग पंहिंजे खाॿे पासे वारे खां, अचो त ॾिसूं, हीअ अंग 3 आहे, हिन जो खाॿो पासो हीअ आहे, मतिलबु 3 जेको सो वॾो आहे 2 खां। अचो त हिन अंग सां ॾिसूं, 7 अंग छा आहिनि, 7 अंग हिन अंग जे हिसाब सां हेॾां साॼो पासो आहे, त हीअ अंग जेको आहे पंहिंजे खाॿे पासे वारे अंग खां वॾो थींदो आहे, त असां चवंदासीं 7 वॾो आहे 6 खां। यानी हीअ जेको पासो आहे, इंग्लिश में असां हिन पासे लिखंदा आहियूं, त हिन पासे खे असां खाॿो पासो चवंदासीं ऐं हिन पासे अंगनि खे असां साॼो चवंदासीं। त हिन वॾे जी वस्फ़ जेका डेफिनेशन ठहे थी, उहा चवे थी त हर अंग पंहिंजे खाॿे पासे अंग खां वॾो थींदो आहे। गुड। यानी ही 2 जेको आहे सो पंहिंजे हिन 1 खां वॾो आहे, अगरि ही 5 आहे सो 4 खां वॾो आहे। त हाणे हिन निशानी जो इस्तेमालु असां कीअं लिखूं, मूं तव्हांखे ॿुधायो, जेको बि अंग वॾो हूंदो सो हिते हिन पासे लिखिबो, हितां खां हीअं पढ़ंदासीं। अचो त ॾिसो, हिते मूं लिखियो निशानी में 4 वॾा आहिनि 3 खां, 4 ग्रेटर देन 3। इंग्लिश में ग्रेटर जी निशानी, सिंधीअ में वॾे जी निशानी। त हिनखे लिखण जो तरीक़ेकार आहे 4 वॾा आहिनि 3 खां। साॻिए नमूने सां इहा जेका निशानी आहे, हिन जो मुंहुं खाॿे तरफ़ आहे, पर हिन जो मुंहुं उबतो करे हिन पासे करे छॾियोसि, साॼे पासे मुंहुं करे छॾियोसि, त नंढे जी निशानी ठही पवंदी। अचो त ॾिसूं, नंढो छाखे चइबो आहे, नंढो अदद। यानी हीअ निशानी ॾिसो, हुन निशानी जो मुंहुं हुन पासे, हिन निशानी जो हिन पासे, छाखे चइबो आहे, साॻी डेफिनेशन, थोरी तब्दील आहे। हर अंग पंहिंजे साॼे पासे अंग खां नंढो थींदो आहे। हर अंग पंहिंजे साॼे पासे खां नंढो थींदो आहे। साॻी मिसाल, हीउ 1 जेको आहे पंहिंजे साॼे पासे वारे अंग खां, हीउ जेको 1 आहे सो नंढो ई थींदो। अगरि हिन 3 खे ॾिसूं त 3 पंहिंजे साॼे पासे अंग, हीउ साॼो पासो आहे त हीअं सिंधी लिखिबो आहे, साॼो पासो आहे, 3 नंढो आहे 4 खां। अगरि हिते 7 ते वञूं त 7 नंढो आहे कंहिंखां, 8 खां। शाबाश, गुड। यकीननि सां तव्हांखे इहे 2 सुवाल सम्झ में अची वेंदा। अचो त ॾिसूं, हिते लिखियलु आहे 1 2 3 4 5 6 7 8। यानी हिते मिसाल में लिखियो आहे 3 नंढा आहिनि 4 खां, 3 नंढो आहे अंग 4 खां। त प्यारा ॿारो, मां सम्झां थो तव्हां बिल्कुलु सम्झी विया हूंदव त अंगी लीक छाखे चइबो आहे, वॾो अदद छाखे चइबो आहे, नंढो अदद छाखे चइबो आहे, बिल्कुलु। ऐं तव्हां हिनखे बार बार रिवाइज़ करे ॾिसो, ॿुधो, त इंशाअल्लाह तव्हांजा इहे 2 ऐं 3 कॉन्सेप्ट जेके आहिनि इहे क्लियर थी वेंदा। इन खां पोइ हाणे असां वेंदासीं पंहिंजे एक्सरसाइज़ ॾांहुं, त असांजी एक्सरसाइज़ में सवाल छा था चवनि। अस्सलाम वालेकुम जी बाबा, हाणे असां पंहिंजे लेक्चर नंबर 7 ॾांहुं हलूं था। त पंहिंजो जेको सवाल आहे एक्सरसाइज़ जो, सवाल नंबर 4, एक्सरसाइज़ 2.1 जो ॿिए बाब जी पहिरीं एक्सरसाइज़ जो चोथों सवाल। सवाल चवे थो, अददी लीक ते ज़ाहिर करियो, छा, यानी अंग। पहिरियों नंबर हिसाब, 8 खां वॾा सॼा अदद। जी बिल्कुलु, असां ॾिसंदासीं अंग हमेशह अंगी लीक ते असां लिखंदा आहियूं 0 खां। 0 1 2 3 4 5 6 7 8। सवाल मथे चए थो 8 खां वॾा सॼा अदद, यानी 9 10 11 12 13। ॾिसो, मूं हिननि ते डॉट गोल दायरा ॾिना आहिनि, त जीअं तव्हांखे ख़बर पए त असांजे सवाल ही जेके अंग आहिनि से वॾा आहिनि हिननि अंगनि खां, यानी 8 खां वॾा। अॻिते डॉश डैश डैश, यानी अॻिते बि वॾा अंग आहिनि लामहदूद। त यकीननि सां तव्हांखे सम्झ में अची वेंदो, छो जो तव्हांखे अंगी लीक ख़बर आहे, अदद वॾो कीअं लिखिबो आहे तव्हांखे सॼी ख़बर आहे। तव्हां यकीननि सां अंगी लीक सम्झी चुका हूंदव ऐं सम्झ में अची वियो हूंदो। नंबर 2 पॉइंट, 8 खां नंढा सॼा अदद, उहो ई तरीक़ेकार लिखण जो। 1 2 3 4 5 6 7। अॻिते लकीर मूं सिधी ॾिनी आहे, ॾिसो, 9 लाइ सिधी लकीर, 10 ते सिधी लकीर,
पहिरियों वॾा अंग हाणे 8 खां नंढा यानी 8 खां नंढा ही 7 ताईं 1 2 इन ते मूं गोल दायरो ॾिनो आहे त जीअं तव्हांखे सम्झ में अचे त ही अंग जेके बि आहिनि से हिन 8 खां नंढा अदद आहिनि। 2 नंबर पॉइंट 8 खां वॾा या 8 बि हुजनि हिन जो मतिलबु आहे ख़ाली निशान जेका हीअं ईंदी आहे त वॾे जी पर हेठां लकीर अची वञे त इन जो मतिलबु 8 जो अंग बि उन लकीर ते ज़ाहिर कबो यानी वॾे जी निशानीअ सां सवालो 8 खां वॾा या बराबरि सॼा अदद। अचो त ॾिसूं 0 1 2 3 4 5 6 7 8 8 ते बिल्कुलु डॉट ॾिनो आहे जॾहिं त मथे असां 8 खां नंढा हुआ त 8 खां वॾो अंग लिखियो 8 ख़ुदि हेठां लकीर ते कोन हुई त असां 9 अंग खां शुरू कयो पर हिते असां वटि हेठां लकीर आहे यानी 8 जो अंग बि शामिलु कबो 8 9 10 11 12 डैश 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 यानी अॻिते वॾा आहिनि। अॻिते ॿियो सवाल पॉइंट आहे चौथों नंबर 8 खां नंढा या 8 बि हुजनि बराबरि हुजनि सॼा अदद 8 खां नंढा पर 8 जो अंग बि उन में शामिलु करिणो आहे। ही सभु नंढा आहिनि 0 1 2 3 4 5 6 7 8 8 ख़ुदि बि अंग हुजे उन करे मूं हिनखे ज़ाहिर करण जे लाइ वाज़े करण जे लाइ गोल दायरा आहिनि ऐं जॾहिं हिते असां लकीरूं ॾिनियूं आहिनि त जीअं सम्झ में अचे इहे असां हिन में काउंट कोन कंदासीं अंगी लीक ते असां 0 खां वठी सभु अंग लिखंदा आहियूं। गुड। अचो त ॾिसूं सवाल नंबर 5 3 खां नंढा 3 खां वॾा पर 15 खां नंढा सॼा अदद 3 खां वॾा यानी 3 ख़ुदि बि न आहे 3 खां वॾा यानी 4 खां शुरू थींदो। ॾिसो असां हिते अंगी लिख ते 0 खां लिखणु शुरू कयो पर काउंटिंग हितां थींदी 3 खां वॾा 4 5 6 केसि ताईं 15 खां नंढा यानी 15 अंग कोन ईंदो वेंदे 14 ताईं। ॾिसो आहिनि 15 खे सिधी लकीर आहे 16 खे सिधी लकीर आहे अॻिते ॿिया अंग बि अची सघनि था। गुड हिन जो जवाबु इहो थींदो। हुन खां पोइ सवाल नंबर 6 5 खां वॾा पर 12 खां नंढा या 12 बि उन में हुजनि सॼा अदद हेठी लकीर जो मतिलबु आहे 12 जो अंग बि अची वेंदो। हाणे 5 खां वॾा बिल्कुलु तव्हांखे ज़हन में अची वियो आहे छो जो हीअ निशानी मुंहिंजो हिन पासे खुलियल आहे हिन मतिलबु चवे थो वॾा त 5 खां वॾो छा ईंदो 6 7 8 9 10 11 12 12 जो अंग बि आहे दंग एसि ताईं आहे 12 ताईं 12 जो अंग बि हुअणु घुरिजे यानी असांजो 6 खां शुरू थियो आहे 6 7 8 9 10 11 12 अॻिते असांखे बिल्कुलु लकीरूं ॾेई ख़ाली छॾे ॾिनोसीं। उन खां पोइ सवाल नंबर 6 उहो चवे थो 4 खां वॾा या 4 बि हुजे हुन में पर 11 खां नंढा या 11 जो बि अंग हुजे सॼा अदद यानी 4 बि चवे थो हुअणु घुरिजनि त 11 जो अंग बि हुअणु घुरिजे 4 खां वॾो 5 6 7 हूंदो वेंदे 11 ताईं। ॾिसो हितां 4 खे ॿुड़ी ॾिनी अथमि गोल दाइरो 5 ते 6 ते 7 ते 8 ते 9 10 11 ताईं 12 त अंग कोन ईंदो हुन करे सिधी लकीर आहे इहो थियो क्लियर। हुन खां पोइ असांजो सुवालु आहे 8 3 खां वॾा या बराबरि पर 9 खां नंढा सॼा अदद 3 खां वॾा यानी 4 वेंदे 9 अंग कोन ईंदो छो जो इन जे हेठां लकीर कान्हे त असां ॾींदासीं 8 ताईं ही दाइरा असां ॾिना आहिनि 8 ताईं कंहिंखां 3 खां वॾा यानी चेन 3 खां वॾा ऐं हेठि लकीर आहे त माना 3 जो अंग बि लिखिबो यानी ही 3 ते असां गोल दाइरो ॾिनो आहे 0 1 2 ते असां सिधी लकीर ॾिनी आहे इहे कोन ॻणबा हितां ॻणबा 3 4 5 6 7 8 9 10 केसि ताईं आहे 9 खां नंढा माना सिर्फ़ु 8 ताईं लकीर सिर्फ़ु हिन ॿुड़ीअ ताईं 8 ताईं 9 ते सिधी लकीर आहे 10 ते सिधी लकीर आहे 11 ते सिधी लकीर आहे इहे काउंट कोन थींदा। हुन खां पोइ सवाल नंबर 10 8 खां वॾा या 8 जे बराबरि पर
16 खां नंढा ॿधी अदद सिर्फ़ु ॿधी अदद अंगी लीक ते त असां 0 घोटी ज़ाहिर करे सघूं था। बिल्कुलु तव्हांजे साम्हूं लिखिया पिया आहिनि, 0 खां वठी अंग लिखिया पिया आहिनि, 0 1 2 3 4 5 6 7 8 9 10 वेंदे सो ऑन। असां जेको लामहदूद ताईं बिल्कुलु कया आहिनि, पर हाणे सिर्फ़ु 8 खां वॾा यानी 9, त हाणे 8 खां वॾा जेके थींदा 9 थींदा न, पर हीअ चवे थो ॿधी अदद 9 खां पोइ 10 जो अंग पहिरीं थींदो, 10 8 जे बराबरि, सॉरी माना 8 बि अंग काउंट कबो, 8 बि अंग काउंट कबो, पोइ 10, पोइ 12, पोइ 14 ॿधी अंग, पर 16 खां नंढा 14 खां पोइ 16 अंग असां हिन में शामिलु कोन कंदासीं। बसि असांजो फाइनल जवाबु इहो थियो। त प्यारो ॿारो, तव्हां बिल्कुलु इन सवाल मां चङी तरह सां सम्झी विया हूंदो, जे न त हिनखे चङी तरह सां बार बार रिवाइज़ कयो ऐं हिन जी स्क्रीनशॉट वठो ऐं पोइ पाण लिखी हल करण जी कोशिशि कयो। मूंखे उमेदु आहे त तव्हां इन सवाल खे चङी तरह सम्झो हूंदो। तव्हां हिन खां पहिरीं जेको मूं तव्हांखे सम्झायो हो, अंगी लीक ख़ुदि छा आहे, वॾो छाखे चइबो आहे, नंढो अंग छाखे चइबो आहे, उहे ॿई तव्हांखे टॉपिक क्लियर सम्झ में अची विया आहिनि, त हीउ सुवालु तव्हांजे लाइ बिल्कुलु आसान थी पियो। उमेदु आहे तव्हांखे चङी तरह सां सुवालु सम्झ में अची वियो हूंदो। जी बाबा, सवाल नंबर 5 ते वञण खां पहिरीं असांखे इहो मालूम करणो पवंदो त अददी लीक ते जोड़ कीअं कजे। जी बिल्कुलु, अददी लीक तव्हां सम्झी विया हूंदो। अददी लीक असां ठाही आहे, 0 खां शुरू थींदा आहिनि अंग, 1 जेतिरा हिसा हूंदा आहिनि, ही सभई वेंदे हेसि ताईं, अॻियां बि लामहदूद आहिनि, पर हिन पासे खे असां साॼो पासो चवंदासीं। सिंधीअ में लिखणी हिन पासे खां थींदी आहे साॼो पासो, पहिरियों खाॿो पासो। हाणे लिखियलु आहे त जोड़ करियो 6 ऐं 2 जो जोड़ करियो, यानी असां 0 खां खणंदासीं हिन जॻह खां अॻिते 6 ताईं, यानी 1 2 3 4 5 6 एसी ताईं लकीर खणी ईंदासीं। 0 खां शुरू कंदासीं, हितां खां हेसी ताईं, ठीकु आहे पुट, माना हितां खां लकीर खणी हेसि ताईं ईंदासीं, इहे थिया 6, यानी चए थो 6 ऐं 2 जो जोड़, यानी असां लिखंदासीं हीअ 6 आहिनि ऐं हाणे 2 जो जोड़, यानी हीअ अंग ख़तमु थियो, यानी 2 हिसा ॿिया, हिकिड़ो हिसो हीअ ॿियो हिसो, यानी हितां खां शुरू थींदी वापसि 8 ते जी बीहंदी, यानी लकीर जो हीअं तरफ़ हलणा, हिते असां प्लस जी निशान ॾींदासीं, मथे असां 2 ॾींदासीं, यानी हीअ असां 6 ॾाका क्रॉस कया ऐं हितां खां जिते दंग थियो, हिन अंग 6 खां पोइ वरी असां 2 हो, छो हिते 2 हो, त असांखे 2 ॾाका क्रॉस करणा हुआ। हीअ छुटो हितां खां हिते हिकिड़ो ऐं हीअ 2, त माना हीअ थियो पंहिंजी जॻह ते। हाणे असां हिन जो अगरि हेठां खां मिलाईंदासीं टुबकनि जे हिसाब सां आख़िरी अंग ते पहुचंदासीं, त यानी टोटल 8 थिया, 0 खां वठी सभई ॻणियूं 8 थिया, त लिखंदासीं मतिलब त 6 ऐं 2 जो जोड़ 8 थींदो। त प्यारा ॿारो, तव्हांखे बिल्कुलु इहा ॻाल्हि सम्झ में अची वई हूंदी त अंगी लीक ते जोड़ कीअं कबो ऐं कीअं ठाहिबो। बिल्कुलु ठाहिण जो तरीक़ो ही 6 लिखियलु आहे, त असां 0 खां शुरू करे 6 ते वेंदासीं, यानी हीअ अंग कोन ॻणिबो, 1 2 3 4 5 6, वरी तव्हां छॾिबो कोन, अॻिते घणा 2 ॾाका थो चवे, यानी इन अंग खां पोइ हीअ अंग छुटो, माना 1, हीअ थिया 2, यानी हितां खां जारी करे असां हिते ईंदासीं। हाणे असां लिखंदासीं हिते मथे 6
विचार जे हिते प्लस हिते ट्रू 6 ऐं 2 पाण में जोड़ कंदासीं मतिलबु त 6 + 2 टोटल थिया 8। इहो थियो जवाबु। तव्हां सम्झां थो बिल्कुलु। हाणे तव्हांखे जेको सवाल एक्सरसाइज़ वारो पंजो आख़िरी सवाल हिन जो बिल्कुलु आसान लॻंदो, तव्हां पाण बि हल करे वेंदव। अचो त पाण हाणे उन सवाल जी तरफ़ हलूं। जी पुट, सवाल नंबर 5 आहे, अददी लीक इस्तेमालु कंदे हेठियनि सॼनि अददनि जो जोड़ मालूम करियो। जी बाबा, पहिरियों हिसाब आहे 1 ऐं 5। जी पहिरीं असां अंगी लीक ठाही, 0 खां वठी असां 6 ताईं लिखी विया। जेकर तव्हां वधीक अंग बि लिखी वियो त को ऐब न आहे, छो जो अंगी लीक ते असीं खोड़ अंग लातइदाद लिखी सघूं था, पर असां अंग ॻणींदासीं 1 ताईं। यानी 0 खां शुरू कबो, 0 खां वञी 1 ते हिते ख़तमु थियो, वरी उहा साॻी रहनि 5 ॾाका, यानी 1 2 3 4 5। हितां खां लाइन छिके हिते ईंदासीं, माना इहे 5 हिन जे हिते प्लस 1 + 5, मतिलबु त 1 + 5 = 6। सवाल नंबर 2, 6 ऐं 3 जो जोड़ साॻी अंगी लीक ठाहीसीं। 0 खां वेंदे 9 ते असां लिखी आहे, खणी ईंदासीं टोटल 6 ताईं। हीअ अंगु छुटो, 1 2 3 4 5 6। ये लकीर हितां खां हिते आंदीसीं, हितां खां अॻिते 3 ॾाका, यानी 7 8 9, वरी हितां छिके हिते आंदीसीं। हाणे 6 + 3, मतिलबु त 6 + 3 = 9। या असीं हेठां खां लकीर जेका डॉट डॉट्स में असां शो कई आहे, उहा ॾिसो टोटल जोड़ खे ज़ाहिर करे थी। टोटल घणा आहिनि? 9। टियों नंबर चवे थो 10 ऐं 2 जो जोड़। अचो त अंगी लीक ठाहियूं। अंगी लीक 0 खां वठी असां 12 ताईं ठाही आहे, 0 खां वठी ही 10 ताईं, बिल्कुलु 10 खां वरी अॻिते 2 ॾाका, यानी 11 ऐं 12 हिते आंदीसीं। मतिलबु त 10 + 2 टोटल 12। अगरि हेठां खां ॾिसूं लकीरूं डॉट 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 करे असां हिते 12 ते आयासीं, त हेठां बि असांखे ॿुधाए थी टोटल 12 ई जवाबु आयो। त असांजो जवाबु इहो क्लियर थियो। सवाल नंबर 4, 8 ऐं 4 जो जोड़ साॻी अंगी लीक, 0 खां 8 ताईं, 8 खां पोइ 4 ॾाका, 1 2 3 4, यानी वेंदे 12 ताईं। त असां लिखंदासीं हिते 8 + हिते 4, 8 ऐं 4 12, इहो थियो जवाबु। ॿियो सवाल आहे असांजो 5, 2 3 ऐं 5 जो जोड़ अंगी लीक ते असां साॻिया अंग खणी वेंदासीं। 0 खां वेंदे 10 ते असां लिखिया आहिनि, अॻिते बि केतिरा लिखी सघूं था। ॾिसो अंग किथे थो वञे, पहिरीं 2 ताईं माना वञो, छो जो सवाल चए थो 2। 0 खां शुरू कंदासीं, 1 ही 2, हीअ लाइन हितां खां हिते आई, अॻिते 3, यानी 3 4 5 ताईं, 5 ते हितां छिके असां हिते आंदी, हिन में विच में 3 मथां लिखियासीं। उन खां पोइ असांखे 5 ॾाका अॻिते वञिणो आहे, 1 2 3 4 5, यानी हितां खां लाइन छिकींदासीं हेसि ताईं ईंदी, हिन विच में हिते प्लस हिते प्लस, ही पाण मतिलबु त 2 × 5 5 ही 5 × 5 10, टोटल जवाबु असांजो ईंदो 10। बिल्कुलु साॻिए नमूने सां आख़िरी सवाल 6 नंबर 3, 2 ऐं 4 जो जोड़ साॻी अंगी लीक ठाहींदासीं। 0 खां शुरू थींदी, वेंदे असां 10 ताईं ठाहे छॾी आहे। अंगनि खे ॾियूं पहिरीं 3 ताईं, 0 खां शुरू कबी, 1 2 3, हीअ लकीर हिते आई, वरी हितां खां घणा 2 ॾाका, यानी 4 ऐं 5, हितां फिरी असां हिते ईंदासीं, वरी 4, यानी 6 7 8 9, हितां फिरी हिते लकीर ईंदी 9 ताईं। त असां इन जे मथां जेतिरा ॾाका क्रॉस था करे उहो अंग लिखंदासीं, 3 + 2 + 6। असां टिनी खे पाण में जोड़ कंदासीं, 3 × 2 5, 5 × 4 9। अगरि हेठां खां ॾिसूं त जिते लाइन दंग थियो आहे, ही डॉट 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 9 ताईं, यानी 9 जवाबु आयो। ऐं हिते असां लिखंदासीं 3 + 2 + 4 = 9, इहो थियो जवाबु। त प्यारा ॿारो, अॼु तव्हांजी एक्सरसाइज़ 2.1 आख़िरी सवाल सां गॾु ख़तमु थी। उमेदु आहे त तव्हांखे चङी तरह सां सम्झ में अची विया हूंदा सभु सवाल। ऐं जेकॾहिं कंहिंखे सम्झ में न आया आहिनि त बार वीडियोज़ खे ॾिसे ऐं उनखे या त डाउनलोड करे पाण वटि, पोइ उनखे बार ॾिसंदो रहे, त उमेदु अला में तव्हांखे बिल्कुलु सम्झ में अची वेंदा। पाण बि वीडियोज़ ॾिसो ऐं पंहिंजो को ॿियो तव्हांजो शागिर्द, को भाउ
को पढ़णु चाहे थो, पंहिंजी बुनियाद मज़बूत करणु चाहे थो, त बिल्कुलु हीउ वीडियोज़ जेको आहे उन्हनि खे बि फॉरवर्ड कयो ऐं उनखे शेयर करियो ऐं उनखे ॿुधायो त बिल्कुलु सब्सक्राइब कनि, त जीअं जेको बि वीडियो अपलोड करियां तव्हां ताईं आसानी सां बिल्कुलु पहुची वञे। त हाणे मूंखे ॾिना इजाज़त, तव्हां पंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़, बाय बाय।